صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا لياليا मुस्तफा जी पाक न्याणी मुस्तफा जी पाक न्याणी जो अदब को न क्यों फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन कसो फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन कसो सारे सारे चवंदी थे हर हर दावा मोजिया सची पर जो उम्मत बेहया थी कूड़ तंखे ते चयो मुस्तफा जी पाक न्याणी मुस्तफा जी पाक न्याणी जो अदब को न क्यों सरदार बचड़ा आया बन जीवा गवा खुल्द जा सरदार बचड़ा आया बन जीवा गवा कौन को तिन जो कदर दरबार में हाय थी मुस्तफा जी पाक न्याणी मुस्तफा जी पाक न्याणी जो अदब को न क्यों फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन कसो फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन कसो तेरुनी मज़लूम बीबी पिणरुनो सलमान थे थेरुनी मज़लूम बीबी पिणरुनो सलमान थे जं घड़ी तहरीर मुरसल थी दे पुरज़ा हो ॾिठो मुस्तफा जी पाक न्याणी मुस्तफा जी पाक न्याणी जो अदब को न क्यों फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन कसो फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन कसो चूंड माली जी गुलन खे चूंड पुरज़ा थे चूंड माली जी गुलन खे चूंड पुरज़ा थे थी जवानी ख़त्म वे अहड़ो सदमू हो रसियो मुस्तफा जी पाक न्याणी मुस्तफा जी पाक न्याणी जो अदब को न क्यों फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन कसो फातिमा ज़हरा जो हक आहे मुसलमानन
हज़रत साथ ज़ैन खे ॾिठी ॼण त उन सां शाम जे दरबार जो अहवाल कयो मुस्तफ़ा जी पाक न्याणी मुस्तफ़ा जी पाक न्याणीअ जो अदब ई कोन कयो फातिमा ज़हरा जो हक़ आहे मुसलमाननि कसियो फातिमा ज़हरा जो हक़ आहे मुसलमाननि कसियो मोट जो दरबार मां हुई बस रही कुछ ॾींहं मोट जो दरबार मां हुई बस रही कुछ ॾींहं ज़ैनबो कुलसूम शबर शाह खे तन्हा छॾियो मुस्तफ़ा जी पाक न्याणी मुस्तफ़ा जी पाक न्याणीअ जो अदब ई कोन कयो फातिमा ज़हरा जो हक़ आहे मुसलमाननि कसियो फातिमा ज़हरा जो हक़ आहे मुसलमाननि कसियो मालिका खुल्द बरी जी रात जी उदाही में मालिका खुल्द बरी जी रात जी उदाही में पर गरीबन वांग निकतो ही जनाज़ो पाक हो मुस्तफ़ा जी पाक न्याणी मुस्तफ़ा जी पाक न्याणीअ जो अदब ई कोन कयो फातिमा ज़हरा जो हक़ आहे मुसलमाननि कसियो फातिमा ज़हरा जो हक़ आहे मुसलमाननि कसियो पिण कई मिसमार उम्मत पाक तुर्बत फातिमा पिण कई मिसमार उम्मत पाक तुर्बत फातिमा कह घड़ी बीबी सनागर कोन माण्यो चैन को मुस्तफ़ा जी पाक न्याणी मुस्तफ़ा जी पाक न्याणीअ जो अदब ई कोन कयो